टंडो आदमजे सिटी थाने जी अध टंडोलया रोड के चाहियां बिरादरी से ताल्लुक रखंदड़ रहवासी औरतुन समीना चाहियों, हूरा चाहियों, उरूसा चाहियों जो बासर माण्हुनि पारां घर ते कब्ज़ो करण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करण बाद मुतासिर धुर अवामी प्रेस क्लब टंडो आदम में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां गुज़िरियल 70 सालनि खां टंडोलया रोड ते रिहाइश पज़ीर आहियूं। असांजो वालिद सूफ़ चाहियों जेको तबलीग ख़ातिर वियल आहे, जंहिं ॾींहुं ग़ैर मौजूदगी में गुज़िरियल राति 15 खां 20 नामालूम हथियारबंद मुबैना तौर ते कामरान रिंद ऐं ज़वाल रिंद जी अॻवानी में असांजे घरनि ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे असांखे घरनि मां कढी छॾियो, जंहिंजी दाह असां सिटी थाणे ते ॾिनी। पुलिस असां सां गॾु बर वक़्तु पहुची घर जो कब्ज़ो ख़ाली कराए ॾिनो ऐं 4 खां 5 हथियारबंद हथियारनि समेत गिरफ़्तार करे वई। हुननि चयो त पुलिस जी अहिड़ी कार्रवाई बाद बासर रिंद बिरादरी जा माण्हू मुसलसल मुख़्तलिफ़ हेलनि बहाननि सां असांजे घर ॾे अचनि पिया ऐं मुबैना तौर मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। तव्हांखे क़तल करे छॾींदासीं। हुननि IG सिंध DIG शहीद बनज़ीराबाद SSP सागर DSP टंडो आदम समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त असांखे फौरी तौर ते जेसीं ताईं असांजो वालिद तबलीग मां मोटे वापसि अचे इन वक़्त ताईं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं